तू ही तू। तू ही तू बाबा। प्रकृति सां ही जीवन जो आधार आहे, हिन खे विस्तार में समझायो। यह तो बिल्कुल सत्य ॻाल्हि आहे। प्रकृति ही जीवन जो आधार आहे। प्रकृति अगर न हुजे त जीवन संभव ही नाहे। असांजे शरीर जे जरे जरे सां प्रकृति जुड़ियल आहे। उन जे बिना त बिल्कुलु असां हिकु क़दम बि नथा हली सघूं पिया। ऐं प्रकृतिअ खे ही असांखे अपनाइणो पवंदो। असांखे माण्हुनि खे थोरो छा थो कुझु मिली वञे त ईअं अहंकार ठही थो वञे, प्रकृतिअ सां परिचय ई नथा ठाहे सघनि पिया। जेतिरो तव्हां प्रकृति खे महसूसु कंदव पंहिंजे अॻियां पोयां आम्हूं साम्हूं, ओतिरो तव्हां अॻिते वधी सघंदा आहियो। बाबा, संतनि जी वाणी में असां इहो अधिकतर ॿुधो आहे कि प्रकृति परमात्मा जो स्वरूप आहे। जरे जरे में, कण कण में वो परमात्मा प्रकृति सां ही विराजमान आहे। हिन खे असां कीअं सम्झूं? असांजो तालमेल प्रकृति सां कीअं वेहे? तालमेल त प्रकृति सां सभिनि जो वेठल ई आहे, बसि हुनखे सुञाणण जी देरि आहे। माण्हू हुनखे सुञाणनि नथा कि प्रकृति छा शइ आहे। असां अगरि जियूं था त उन जो आधार बि प्रकृति आहे। असां जेको साहु खणूं था उहो बि असांखे प्रकृति जी देन आहे। असांखे पेड़ पौधा जेकी ऑक्सीजन ॾियनि था पिया, असां सां ही असांजो जीवन ही उन्हनि सां आहे। असां अॻिते ही उन्हनि सां था वधूं पिया। अगरि उहे न हुजनि त असां अॻिते वधूं कीअं? ऐं माण्हू प्रकृति खे सुञाणनि ई नथा पिया। कंहिं जो वण जी असां हिकु डाल कटे था छॾियूं पिया। असां त सोचूं था कि असां वण कटे आयासीं, पर उन्हनि खे न ख़बर आहे कि उन्हनि केतिरो वॾो गुनाह करे छॾियो। तव्हांजो जो कोई को हथु कटे छॾे त तव्हां अॻिते कीअं वधंदव? बिना हथ जे हली सघंदव छा? कोई बि न हली सघंदो। त इन करे उहो तव्हां पंहिंजे अंदर में गांठ ॿधे छॾियो कि बिना प्रकृति जे जीवन संभव आहे ई न। बाबा, प्रकृति सां प्रेम कीअं थिए? प्रकृतिअ खे महसूस कयो। पेड़ पौधा, पशी पक्षी जेको बि आहे सभु प्रकृति जी देन आहे। तव्हां केॾी महिल बि कंहिं अहिड़े स्थान ते वञो जिथे ॾाढी प्रकृतिअ जो वास हुजे, उते तव्हां 5 मिंट मौन थी करे वेहो। जेके तव्हांखे अनुभव थींदा न, उन सां ई तव्हां सम्झी सघंदा आहियो कि प्रकृति छा शइ आहे। ऐं प्रकृतिअ सां कॾहिं बि खिलवाड़ न कजे। प्रकृति जेॾी महिल पंहिंजो रूप ॾेखारे थी, प्रेम त असां सां ॾाढो थी करे पई, पर असां उन जे आधार ते नथा हलूं पिया। कोई बि इंसान उन जे आधार ते नथो हले पियो। उन जे आधार ते ई असांखे हलणो आहे। परमात्मा ही प्रकृति आहे, प्रकृति ही परमात्मा आहे। ॿई हिकु आहिनि, कोई बि अलॻि कोन्हे। ऐं परमात्मा जी हिकु कड़ी असां बि आहियूं। त असां जॾहिं पाण में ही प्रेम न कंदासीं, उन प्रकृतिअ सां ई प्रेम न कंदासीं, त असां उन परिपूर्ण परमात्मा खे कीअं पाईंदासीं? पोइ त असांजो जीवन ई ॾाढो जटिल थी वेंदो। जटिल जीवन कंहिंखे वणी सघंदो? माण्हू सरल न थींदो त उनजी मौत बि ॾुखी आहे, उनजो जीवन बि ॾुखियो आहे। उहो अॻिते वधी ई न सघंदो कंहिं बि नमूने सां। मगर प्रकृति जो हिसाब किताब कीअं हूंदो? असां अगरि कोई शइ ग़लति कयूं था त प्रकृति भी असां सां ग़लति कंदी? बिल्कुलु। प्रकृति ओॾी महिल जो ओॾी महिल तव्हांखे ॾेखारींदी कि उहा छा शइ आहे। तव्हां कोई पाप कयो था पिया, प्रकृतिअ खे खणी करे कोई पाप कयो था त तव्हांखे तुरंत ईंदी। जेको हिन महिल समय हली रहियो आहे उहो बि प्रकृति जे हिसाब सां माण्हू न हलिया आहिनि, त उहो प्रकृति पंहिंजो तांडव ॾेखारे थी। ऐं उन में ई अकाल मृत्यु बि थियनि थियूं। माण्हू चवंदा आहिनि मौत निश्चित हूंदी आहे। मां चवां थो जनम निश्चित हूंदो आहे, मौत थियणी आहे इहो निश्चित आहे, पर केॾी महिल थियणी आहे इहा कंहिंखे बि न ख़बर आहे। इहा सॼी प्रारब्ध जे हिसाब किताब सां थींदी आहे। मौत माण्हूअ जी ॿुधाए करे न ईंदी आहे। जीअं जहिड़ा कर्म हिन महिल जंहिं प्रकृति सां छेड़खानी कई आहे, उन जे हिसाब सां उनजी मौत थिए थी। जेको हिन महिल समय हले थो अकाल मृत्यु जो, अकाल मृत्यु ॾाढी वॾी शइ आहे। माण्हू हिन ॻाल्हि खे न सम्झंदा, पर जेको प्रकृतिअ सां जुड़ियल हूंदो न, उहो ज़रूरु हिन ॻाल्हि खे सम्झंदो। बाबा, तव्हांने हिते अकाल मृत्यु जे बारे में कुझु ॿुधायो अथव, त छा अकाल जीवन बि हूंदी कोई ॻाल्हि? न, अकाल जीवन न। अकाल जीवन कॾहिं बि न थी सघंदो। जनम सभिनि जो निश्चित थियल हूंदो आहे। जीअं माण्हूअ जी मौत थिए थी पई, उनजो जनम ओॾी महिल ई तय थी वेंदो आहे। हा, जेके थी गुज़रंदा आहिनि, असली पैगंबर थी गुज़रंदा आहिनि, उहे प्रकृतिअ सां प्रेम कंदा आहिनि, उहे प्रकृति खे सम्झंदा आहिनि, त
त उहे पंहिंजी इच्छा सां जनम वठी सघंदा आहिनि। बाक़ी असां जहिड़ा आम माण्हू त प्रकृति जे हिसाब सां ई जनम वठंदा। बाबा छा मौत हिकु नए जीवन जी शुरूआत आहे? जी बिल्कुलु नए जीवन जी शुरूआत आहे। माण्हू मरंदो, 2 ॾींहं न गुज़रंदा, 3 ॾींहं न गुज़रंदा, उनजो अस्तित्व वापसि अचिणो आहे, कहिड़े बि रूप में अची सघे थो, पर इंसान जो ई जनम वठंदो। बाबा छा अकाल मृत्यु सां माण्हू बची बि सघे थो पंहिंजे कर्मनि सां? हा, ज़रूरु बची सघे थो। अगरि उनखे अहसासु थिए थो कि मां इहे सभु ग़लतियूं कयूं आहिनि ऐं प्रकृतिअ सां मां बि खेॾियो आहियां, त उहो पंहिंजी प्रारब्ध बदिले सघे थो, ॾाढो सुठो ठही सघंदो आहे, ॾाढो सुठो प्रकृतिअ लाइ करे सघंदो आहे, त उनते प्रकृति बि ख़ुशि थी करे उनखे माफ़ करे सघंदी आहे। बाबा जंहिंमहिल असां प्रकृति जो नालो खणूं था त 5 तत्व सामने ईंदा आहिनि। जल, वायु, अग्नि, धरती, आकाश, हे प्रकृति में मौजूद आहिनि। छा इहे 5 तत्व असांजे अंदर बि आहिनि? ज़रूरु, सभिनि जे अंदरि आहिनि ऐं उहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजो कार्य कंदा आहिनि। अगरि तव्हां सिज जी ॻाल्हि कयो त असांजे अंदरि उहो सिज बि आहे। असांखे जेकी रोशनी मिलियल आहे, असां अखियुनि सां ॾिसूं था, हे त माण्हू चवनि था असां अखियुनि सां ॾिसूं था पिया, पर उनजे अंदरि जेको प्रकाश विधल आहे उहो सॼो सिज जो ई विधल आहे, उनखे पंहिंजो कुझु बि न आहे। बाबा मृत्यु खां पोइ चईंदा आहिनि कि 5 तत्व में विलीन थी वेंदा आहिनि। अहिड़ी कोई बि ॻाल्हि न थींदी आहे। 5 तत्वनि में विलीन थींदा आहिनि। 5 तत्वनि में विलीन थियणो आहे त पंहिंजी प्रारब्ध सुठी ठाहियो। हिते ई आहे, जेके 5 तत्वनि में विलीन थियणो आहे उहो माण्हू जीअंदे बि थी सघंदो आहे। इहो न आहे कि मरण खां पोइ ई थींदो, जीअंदे बि थी सघंदो आहे पंहिंजी प्रारब्ध ठाहे करे। बाबा हिते शब्द ईंदो आहे तत्वमसी, हिन जो अर्थ? तत्वमसी जो अर्थ आहे उहो 5 तत्वनि जो जेको मालिक आहे, जंहिं उन्हनि 5 तत्वनि जी रचना कई आहे, जेको उन्हनि 5 तत्वनि खे पंहिंजे हिसाब सां हलाईंदो आहे, उन में ई सॼो जीवन आहे ऐं सभिनी में उहो ई समायल आहे। सभिनि में उहो परमेश्वर, परम पिता परमेश्वर ई समायल आहे। उन्हनि खे असां तत्वमसी चवंदा आहियूं। बाबा जॾहिं प्रकृति ऐं परमात्मा हिकु ई आहे, त छा ध्यान हिकु अहिड़ी कुंजी आहे जंहिंमें असां प्रकृति खे मौजूद थी करे परमात्मा सां मिलन करे था सघूं? हा, ध्यान ई हिकिड़ो आहे। भक्ति बि, भक्तिअ में बि माण्हू पाए सघंदो आहे, पर ध्यान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमें तव्हांखे सिधो प्रकृतिअ सां मिलणो पवंदो आहे। जेतिरो सुठो तव्हां ध्यानु कंदव, जेतिरो अंदरां तव्हांजे प्रेम निकिरंदो, ओतिरो तव्हां प्रकृति खे पाए सघंदा आहियो। ध्यानु करण सां इहो न आहे माण्हू की तपस्वी ठही वेंदो आहे। सभिनि जी धारणा ग़लति आहे कि ध्यान जो अखर ॿुधी करे ई माण्हू ॾकी वेंदा आहिनि कि न, हे त तपस्या कंदो हूंदो, हे पंहिंजे शरीर खे कष्ट पहुचाईंदो हूंदो, हे पहाड़नि ते वञी करे विहंदो हूंदो। अहिड़ी कोई बि ॻाल्हि कोन्हे। ध्यानु बि खोड़ प्रकारनि जो थींदो आहे। ध्यानु प्रेम लाइ बि कयो वेंदो आहे, प्रेम पाइण लाइ बि ध्यानु कयो वेंदो आहे, प्रेम ॾियण लाइ बि ध्यानु कयो वेंदो आहे। अगरि तव्हां प्रेम जो ध्यानु कयो था पिया, तव्हांजे अंदरां प्रेम निकिरे थो, त तव्हां प्रकृतिअ खे बि सुञाणींदव। तू ही तू बाबा, तू ही तू।